नाज़रीन, नारा तालुक़े में नादरा जी ऑफिस खुलण सां इलाइक़े वासियुनि में सिरहाई अची वई आहे। पहिरें ॾींहुं सुञाणप कार्ड ठहिराइण लाइ नादरा ऑफिस पहुतल माण्हुनि जे चेहरनि ते मुरकूं नज़र आयूं। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे पीराणो साहिल भमरो। ज़िले जी वॾी पखेड़ रखंदड़ नारो तालुक़ो जेको नादरा ऑफिस जी सहूलियत खां महरूम हुयो, जंहिंजे करे हितां जा माण्हू न सिर्फ़ु ठरी मीरवा खैरपुर ऐं गंबर जो रुख पिया कनि, उन सां गॾु पंहिंजो ख़र्च पैसो ऐं टाइम ज़ियान पिया कनि, पर उन सां गॾु हू सख़्तु अहंजनि खे मोह ॾियनि पिया। उन्हनि सभिनी अहंजनि खे मद्देनज़र रखंदे इस्लामाबाद जे हुक्मरान सगूरनि नेठि नारा तालुक़े खे नादरा जी सहूलियत ॾेई छॾी आहे। हिन नादरा जी सहूलियत ॾियण जे कॾ हितां जी जेका ख़िसूसी तौर ते जेको किरदारु अदा कयो वियो, उन में स्टेप फाउंडेशन, होप टीम ऐं सिंधी अदबी संगत जे नौजवाननि जो किरदारु हुयो, जंहिंखां पोइ हुननि जे किरदार जे नतीजे में ऑफिस खुली आहे। ऐं अॼु उन ऑफिस जो पहिरियों ॾींहुं आहे। उन पहिरें ॾींहं ते केतिरी रश आहे ऐं इन ऑफिस खुलण खां पोइ हितां जा इलाइक़े वासी छा था चवनि, वधीक उन्हनि सां ई ॻाल्हि तालुक़े नारो जेको आहे वसी एराज़ी ते मुश्तमिल हो। हिते ईअं सम्झो मुंड जमड़ाऊ खां वठी हेॾा सालेपट जी हदुनि ताईं ऐं थर एरिया जेको तमामु वॾो इलाइक़ो आहे, उनखे खैरपुर वञण जे लाइ गंबट ऐं ठरी मीरवा वेंदा हुआ। उते उहो चवंदा हुआसीं सुभाणे अचिजो, त हुननि जो ॾींहुं खरी इहो सम्झो शाम जो वापसि न अची सघंदा हुआ। सो असां हीअ जेका नारे तालुक़े में नादरा खुली आहे, शुक्रगुज़ार आहियूं गवर्नमेंट जा ऐं हितां जे नौजवाननि जा, इंतिज़ामिया जा, जंहिं नादरा जे लाइ कोशिशि कई ऐं असांखे मिली सहूलियतूं मुयसरु थियूं आहिनि। असांजो वक़्तु बचे थो ऐं जेको आहे असांजी क़ीमती जेको ख़र्च अख़राजात आहिनि उहे बचनि था। असां फज़ूल टाइम 3-3 कलाक सफ़र करे खैरपुर 3-3 कलाक ठरी मीरवा पंधु करे वेंदा हुआसीं। उहा सहूलियत असांजे दर ते हली आई आहे ऐं सिंध गवर्नमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं। असां साईं उन्हनि नौजवाननि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन महिनत कई आहे, स्टेट फाउंडेशन वारनि ऐं होप टीम वारनि, अदबी संगत जे दोस्तनि ऐं ॿियनि समाज जिन कोशिशि कई आहे नादरा जे लाइ, ऐं उहा कोशिशि जे पूरी थी आहे। ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। वॾो कमु थियो आहे। नौजवाननि जी जेके ट्रेंड हलायो उन खां बाद में असांखे नादरा जी सहूलियत मौजूदु हिते मिली ऐं असांखे इलाही मुश्किलात हुई। खैरपुर डिस्ट्रिक्ट ते वञिणो पियो, हिते किरावा तारीख़ूं असांजो माना इलाही कमकाज थियण वरी उते परेशानी, उन खां वधीक माना वधि में वधि सहूलियत थी आहे। असांजे घर जी सम्झाए हिन में इलाही ख़र्चनि खां बची पियासीं। नादरा ऑफिस खुलण खां पोइ असां इंतिहाई ख़ुशि आहियूं, छाकाणि त असांजा ख़र्च बचा आहिनि ऐं टाइम बचियो आहे ऐं असांखे पंहिंजे घरनि जे दर ते सहूलियत मिली आहे। ऐं असांजी हिकु इहा तकलीफ़ ज़रूरु खुटी आहे। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे, ॾिसूं त हीअ नादरा ऑफिस फ्यूचर में केतिरो माण्हुनि खे रिलीफ ॾिए थी ऐं माण्हू हिन मां केतिरो मुस्तफ़ीद थियनि था।